मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर अशरफ शाह मूजिब मटियारी लॻ अली बाबा शादी हाल में दावत इस्लामी पारां ग़रीब ऐं मुस्तहक माण्हुनि में मुफ़्त अटो विरहाइण वारी तक़रीब कोठाई वई, जंहिंमें समें माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते दावत इस्लामी ज़िले मटियारी अॻुवाणनि शकील अतारी, ग़ुलाम नबी अतारी, हाजी असलम अतारी, इमाम बख्श अतारी चयो त दावत इस्लामी तरफ़ां 400 जे लॻभॻि मुस्तहक ऐं ग़रीब माण्हुनि खे अटो ॾिनो आहे ऐं दावत इस्लामी सिंध जे हर ज़िले शहर में ॿोॾि सतायल माण्हुनि जी ख़िदमत करे रही आहे ऐं जेतिरो थियो वस आहिर ख़िदमत कंदा रहंदासीं। हिननि चयो त हालिया बरसातुनि दौरान माण्हुनि खे राशन फ़राहम कयोसीं ऐं हाणे वरी 10 किलो अटे जो थेलो मुफ़्त ॾिनो आहे, छो त ग़रीब माण्हू महांगाई जी चकीअ में पीसिजी रहिया आहिनि। गुरबत माण्हुनि खे जीअण जो हक़ बि खसे वरितो आहे। हिननि चयो त हुकूमत खे बि घुर्जे त महांगाई ते कंट्रोल करे ऐं खाइण पीअण जूं शयूं सस्तियूं कयूं वञनि ऐं माण्हुनि खे मुफ़्त अटो फ़राहम कयो वञे।